अदा ठग जी ठगी ऐं ठग जूं ज़ालूं। सो कहाणी तमामु मज़ेदार ऐं उमेदात कहाणी तव्हांखे पसंदि ईंदी। हाणे साईं मुंहिंजे कंहिं इलाइक़े में हिकिड़ो वॾो ठग रहंदो हो। ठग छोरो हुन जा माउ पीउ। हाणे माउ पीउ पौढ़ाइप में अची औलाद थियो हिनखे, उहो छोकिरो हिन जो हिकिड़ो पोड़ो पोड़ी पिरसनि। ठग हरामी चवणु लॻो त वञा किथे ठगी करे अचां। अबा ठग हाणे निकितो आयो कंहिं हिकिड़े ॻोठ जे चौराहे ते, जेको रस्तो ईंदल वेंदल माण्हू जेके ईंदा हुआ सौदागर सौदो वापारु करण जे हिसाब सां उन ॻोठ वटां को गसो ॻोठ अञा तमामु परे हीउ आयो को अहिड़ो गस झले अची वेही रहियो ॾींहं वारे टाइम ते। चवणु लॻो त को न को त लाज़मी ईंदो हितां उनखे ठगींदसि। हाणे उन रस्ते तां ईंदा हुजनि सौदागर, सामान वग़ैरह खणी वेंदा हुआ विकण जे लाइ, वरी वापसी यानी वापारु सौदो करे वरी वापसी ईंदा हुआ। हाणे हीअ हमरा साईं हुते वेही वेही सफ़ा मरी पियो, को न वरियो। अची मथां मुंहुं धारो अची शाम वारो टाइम अची थियण वारो लथे वारो ॾिठईं त परे खां हिकिड़े हमरा ते नज़र पहुची वई। अचे पियो हिकिड़ो सौदागर साण गॾा गॾा ते पियो अचे। सामान वग़ैरह साईं खणियो, कुझु विको कयो, कुझु सामान खणी हो हिन वटि। हिन बि आरामी ॾिठो अची अचे पियो, कंदो सां त पटी हिन सां कंदो सां त ठगी। अब हाणे उते पासे उन गस जे पासे में को मिटी जो वॾो ढिग हुजे, दड़ो हुजे। सौदागर बि अचे पियो, सौदागर बि अञा परे हुजे। हिन छा कयो, अब हाणे मथां थी किरी पियो उन मिटी जे दड़े। सौदागर जी बि को नज़र हिन ते पइजी, हिन जी साईं मिटी वारे दड़े ते लेट लेटा हुजे, लेट लेटा हुजे। ज़र हीअं थिए ज़र हीअं थिए। सौदागर जो ॾिठो जी चवणु लॻो यार हीअ हमरा केरु मिटी जे दड़े ते रुॻो लेट लेटा लॻी पई हिन जी, वञी पुछा त करियां। आयो अची वेझो पुॻो अची, अबा ॾे ख़बर ख़ैर तोसां हिन मिटी जे दड़े ते लेट लेटा लॻी पई अथई। ची इहा ॻाल्हि ई न पुछ, ची पोइ बि खणी ॻाल्हि ॿुधा। ची बसि ॾाढो पेट में सूरु आहे, असुलु मारियो थो विझे। ची पोइ पेट में सूरु आहे हिते लेटी पियो, बहरहाल घर को हेॾां को होॾां किथे को अथई। ची घर मुंहिंजा परियां वेझो, ऐं हिकु वॾेरे जो पुटु आहियां, घर मुंहिंजो उते आहे। यार महिरबानी कर, पेट में सूरु तमामु जाम आहे, जे न गॾा ते खणी हली ठग हरामी खे हुजे ठगी करणी। सौदागर बि सोचियो त हाणे मथां राति थियण वारी आहे, घर मुंहिंजा अञा परे आहिनि, हिन छोरे खे बि खणी वञी उते वॾेरे घर पुॼायां, पोइ हिन जी ओतागड़ी ते वेहां, राति गुज़ारियां, मानी टुकर खायां, पोइ वरी सुबुह जो निकिरी पवंदसि। सौदागर इहा सोच कई ठग खे वरी ठगी करणी हुजे। चवणु लॻो त भाउ वेह गॾा ते खणियो थो हलां तोखे। अबा हाणे ठग हरामी ते एतिरो बि चाहियो, ठग अबा वेठो हुन जी गॾा ते। हीअ साईं निकिरी पिया हकलींदा होरींदा हकलींदा होरींदा अची उन वॾेरे वारे घर ताईं। सची को वॾेरे वारो घर हुजे, ओतागड़ी ॿाहिरि ठही पई हुजे। मथां अची सिॼु लथे वारो टाइम थियो, अची हिन पुॼायो। ओतागड़ी अञा वेझो ई मस पुॻो हुजे, माण्हू वग़ैरह घेरी न। छोरो चवणु लॻो उहो ठग हरामी हिनखे ॻाल्हि ॿुध सौदागर, हाणे मथां राति थियण वारी आहे। ची हाओ ची तूं वञ ओतागड़ी ते वेह, हीअ गॾा मूंखे ॾे, वञा थो मुंहिंजे घर काहे ॿधां थो। मथां यार ॿाहिरि ॿधी ॾांव, राति जो टाइम आहे, केरु काहे वञणी। चयो यार ॻाल्हि सची आहे। ची पोइ गॾा वञी घर ॿधां थो, मानी वग़ैरह तुंहिंजे लाइ खणी अचां, हिते ई ओताग ते वेह। सौदागर सोचियो त वाह हाणे को ही घर हिन जो इहो आहे, वञे थो वाह ठीकु आहे, माण्हू भलो आहे। हीअ अबा सौदागर आयो अची ओताग ते वेही रहियो। हिन छा कयो, गॾा काईंदे ऐं उन घर जे पुठियों पासो वठंदे ऐं ठका ॾिनी। हीअ अबा भॼी वियो। हाणे सौदागर ओताग ते वेठो हुई, अची कलाक ॾेढ थियो, छोरो न वरियो। भञा मानी थो खणियो वञे, न वरियो न वरियो, इंतज़ारु करे 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 थकी पियो। चेयर हले छा आहे। हाणे एसु थो साईं उहो वॾेरो घरां निकितो, ॾिठईं ओताग ते यार हमरा वेठो आहे, ख़बर कोन्हे केरु कंहिंजो महिमान आहे, ॾिसां त सही। वॾेरो आयो, पुछा करणु लॻो अबा ॾे ख़बर ख़ैर आहे, हिते वेठो आहीं। ची बाबा तूं, ची आऊं भाई इन घर जो मालिक आहियां वॾेरो। ची यार आऊं तुंहिंजे पुट जो महिमान आहियां, तुंहिंजो पुटु ची वाट ते मूंखे गॾियो, पेट में सूरु तमामु जाम हो हुनखे, उते खणी आया त हिते अची पुॼायमि। हाणे उहो मूंखे चई वेह मुंहिंजी ओताग ते, गॾा बि मुंहिंजो घर का आयो आहे, ॿधो आहे त। चई तुंहिंजे लाइ मानी खणी अचां, तुंहिंजो पुटु यार वियो आहे, कलाक ॾेढ मूंखे थी वियो आहे, अञा वरियो ई कोन्हे। वॾेरे सोचियो त यार मार छोरे खे पेट में सूरु ऐं गॾा काए, मूं त कोन ॾिठो। चई बीह ते वेह अबा ऐं घरां वञी ॾिसी अचां। वॾेरो ते आयो, हाणे वॾेरे खे बि को हिकिड़ो ई पुटु हुजे, उहो घर वेठो हुजे। वॾेरे जो घर में छोरो वेठो हुए खट ते। चवणु लॻो त लांती बणे ॾे ख़बर तूं हिते वेठो आहीं, उन हमरा महिमान खे ॿाहिरि विहारे आयो आहीं, मानी उन कोन्हे, गॾा हुनजी का आया आहियूं, कलाक ॾेढ थियो वीचारो वेठो आहे। छोरो चवणु लॻो त बाबा कंहिंजो महिमान छा, कंहिंजी गॾा, मूंखे त का ख़बर ई कोन्हे। ची ॿाहिरि महिमान वेठो आहे, हल। अबा छोरे खे वॾेरे घरां कढियो, ठक सलाम अची। सौदागर चवणु लॻो त हीउ छोकिरो आहे मुंहिंजो ॿियो। सौदागर चवणु लॻो यार छोकिरो इहो तुंहिंजो आहे त पोइ यार इहो त कोन्हे, हू हमरा जी ॿियो। चई हाणे उहो ॿियो आहे त को ॿियो हूंदो, मुंहिंजो छोकिरो इहो ई आहे हिकिड़ो, मूंखे औलाद इहो ई छोकिरो आहे। चई यार पोइ हू केरु हो। चई हाणे ख़बर। चई गॾा तुंहिंजी का आहे। चई गॾा मुंहिंजी का आहे, सामान वग़ैरह यार हो हुन। चई पोइ इहो को ठग
वियो तोखे ठगे। अबा सौदागर जा ॿई हथ मथे ते अची वञ बणिया वाहजी थी। वॾेरो छोरो साईं हाणे हू सौदागर हिते हुते आसे पासे में घणी ॻोल्हियूं, पासे में रुगो वारी वारी हुजे, हवा ऐं झकड़ बि लॻी, पेर ॿेर सभु विया ॾेही, घणी ॻोल्हियूं पर ठग त वियो। हले केॾी महिल निकिरी कलाक ॾेढ ॿ जो गैप मिलियो, वियो। हीअ अबा हाणे ॿई हथ मथे ते ॾेई सौदागर वेही रहियो। वॾेरो चवणु लॻो त बाबा हाणे अलाह ॾींदो, ठग त तव्हां ठगड़ी करे हो, हलो हुतां अॻिते मानी वञी खा। मानी हिनखे वणे न, मानी खणी आया। जीअं तीअं करे हिन मिड़ी राति गुज़ारी। राति अबा हिन गुज़ारी, सुबुह थियो। हाणे सौदागर वीचारो हाणे ॿई हथ मथे ते वियो, मथो पीटींदो पीटींदो वियो हलियो। होॾां ते ठग गॾा गाए के अहिड़े इलाइक़े जर जंग में आयो अची, जेको क़ीमती क़ीमती सामानो सभु खणी आई, गॾा मां कढी हथ ऐं ठक सलांद वरी पंहिंजे घर। माल वग़ैरह हिन तमामु जाम ठाहियो, ठीकु ठाक ठाहियो। उन ॻोठ उन इलाइक़े हिन सुठो ठगड़ी में फुरियो। चवणु लॻो त हाणे ठगी बंदि, हाणे कजे शादी, ही इलाइक़ो छॾिजे, कंहिं इलाइक़े में वञिजे, पैसो जाम ऐं घर ठाहे हाणे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारिजे। अबा हिते रखें। अबा उहा बादशाह छॾींदे मढ़ो मड़ी पीरसन पोड़ा हुआ, उनखे वठंदे कंहिं ॿी बादशाही में आयो। उते घर वग़ैरह ठाहे हिकिड़ी माई हिन हथ कई उन सां शादी। शादी करे साईं हाणे शादी खे 6-7 साल थी हलिया। ठग बि ठगड़ी करणु छॾे ॾिनी, माल वग़ैरह हिन जाम ठाहियो। शादी जो हिन करे छॾी, 6-7 साल थी विया। उन मज़ा हिनखे हिकिड़ो छोकिरो थियो, हिकिड़ो छोकिरो हिन थियो 6-7 साल जो। हाणे उहो चवंदो पंहिंजे पीउ खे हिन ठग खे त बाबा रोज़ु मूंखे हिकिड़ी कहाणी ॿुधा। चई हा बाबा। हाणे ठग साईं हिनखे लॻो कहाणी ॿुधाइणु राति जो। कहाणी ॿुधाए छोकिरे खे दंग करे त छोकिरो चवे त बाबा हाणे मूंखे निंड बि अचे, अलाह करे अम्मा हयाती हुजे, अलाह करे अबो हयाती हुजे, अलाह करे ॾाॾो हयाती हुजे, बाक़ी ॾाॾी खां मोकिलाणी कोन्हे। इत रखे हिन जॾहिं ॿुधो जे अड़े इहो वरी छोरो छा थो चवे, हीअ एतिरो छोकिरो चई सुम्ही रहियो। सुबुह जॾहिं अची थियो, ठग बि हलियो पंहिंजे हिसाब सां, कंहिं कमकार जे हवाले सां। ख़बर बा पोयां नियापो मिले पई त बा ॾाॾी गुज़ारे वई। अड़े ॾाॾी गुज़ारे, हीअ आयो अची ॾाॾी खे दफ़नाए आया। चवणु लॻो त मुंहिंजी अम्मा मरी वेली। वरी 2-3 ॾींहं गुज़रिया, छोकिरो चवणु लॻो त कहाणी मूंखे ॿुधा। हिन बा कहाणी ॿुधाई, कहाणी ॿुधाए दंग कई। छोकिरो चवणु लॻो त अलाह करे अम्मा हयाती हुजे, अबो हयाती हुजे, बाक़ी ॾाॾा मोकिलाणी कोन्हे। ठक सलामत। इते जॾहिं हिन चयो त ठग सोचणु लॻो त बढ़िया वाह जो कमु आहे, छोरो भाईंदो लॻे थो को करामती आहे, अलाह ख़ैरु करे मुंहिंजे अबे जो। अॻु में बि इहा ॻाल्हि कई, ॾाॾी खे पूरो कई, अॼु भाईंदो ॾाॾे जो अलाह आहे ख़ैरनि जो। अची सुबुह थियो, हीउ निकिरी वियो साईं कमकार जे हिसाब सां हलियो वियो। ख़बर पोयां पए त बाबा ॾाॾो गुज़ारे हो, माना मतिलबु तुंहिंजो पीउ गुज़ारे हो। ठग 2 हथ मथे ॾेई चई वञ बढ़िया वाह जो कमु थियो। पहिरीं अम्मा मुंहिंजी गुज़ारे वई, हींअर अबो गुज़ारे वियो, छोरो भाईंदो वॾो करामती आहे। पहिरीं चई ॾाॾी, ॾाॾी वई, हाणे चई ॾाॾो, ॾाॾो वियो। हीअ साईं हवा आयो, यार वाह जो कमु थी हलियो, छोरे में भाईंदो का न का करामती आहे, अलाह पियो ख़ैरु करे। अखियूं माना हाणे छोरे खे पियो ॾिसेजे हले छा आहे हिन में। अब हाणे ठग पंहिंजे पीउ खे पूरे आयो। 2-3 ॾींहं गुज़रिया, तॾो ख़तमु थियो। छोरो वरी चवणु लॻो त बाबा कहाणी ॿुधा मूंखे। ठग साईं सोचणु लॻो त भला मरी वियासीं, छोरो को करामती। हाणे अॼु ख़बर कोन्हे अले कंहिंजो वारो आहे, अले हाणे मारी माई जो वारो या अले मुंहिंजो वारो, जे आख़िर में चवे थो त पोइ मरी वियासीं हलिया। जीअं तीअं करे मिड़ी भगल टुटल कहाणी हिनखे ॿुधाई। छोकिरो तो साईं हाणे आख़िर में चवनी जी बसि अलाह करे अम्मा हयाती हुजे, बाक़ी अबा मोकिलाणी कोन थी। इत रखे इहा ॻाल्हि जो हिन कई, हाणे मरी वियासीं। अबा हिकिड़ी पघर लहे, हिकिड़ी चढ़े, ठग खे अची मरी वियासीं। छोरे भाई करे छा छॾियो आहे। अबा हाणे हीअ परेशान, जीअं तीअं करे साईं हाणे सुबुह हिन कयो, सॼी राति हिनखे निंड कोन अची। हाणे छोरो करामती आहे, को जीअं चयो आहे त ईअं ई थिए थो। अबो मुंहिंजो वियो, अम्मा मुंहिंजी वई, जीअं चई हाणे जी मुंहिंजो नालो वरितो त अलाह रहम करे। हीअ साईं निकिरी पियो। हाणे सॼो ॾींहुं हिन खां को कमकार बि न थिए, ठग खे कहिड़ो कमु पर मिड़ी रोल पो। जीअं तीअं करे चवणु लॻो त अॼो को ॾींहुं गुज़ारियां अलाह आहे। पोइ साईं संगत साथ में दर हेॾां हणंदे हणंदे कुटंदे हिनखे हुजे ॾींहुं मटाइणो। अची राति जा 12 थिया, घर ॾांहुं ही वियो ई कोन। चवणु लॻो त भणिया अॼो को ॾींहुं मटाइमि, राति जा 12 अची थी विया आहिनि, चलो सही आहे, कुझु न थियो। आयो वापसी घर, माई हिन वारी चवणु लॻी त ॾे ख़बर निभागा, सॼो ॾींहुं गायब हुई, अची राति जा 12 थिया आहिनि, हींअर अची पुॻो हुई। चवणु लॻो त रन ॻाल्हि ई न पुछे। चई छो? चई बसि इन ॻाल्हि खे छॾे ॾे, जेको मूंसां थिए थो मूंखे ख़बर आहे। माई बाबा को हाणे बूथ सुॼो पियो हुजे, सफ़ा रोइण वारो। ठग चवणु लॻो रहने खे ॾे ख़बर, तुआरो मुंहुं सफ़ा सुॼो पियो आहे, सफ़ा छा थियो अथई ख़ैर आहे। चई इहा ॻाल्हि ई न पुछ। चई कहिड़ी? चई ॻाल्हि इहा आहे जो तूं वेले सॼो ॾींहुं कोन्हे। चई हाओ।
हिकिड़ो खीर वारो अचे थो पाण खे रोज़ खीर ॾींदो आहे। चई हाओ। चई उहो खीर वारो पाण वरी घटी ते मरी वियो अॼु सुबुह जो सवेल। चई न न। चई वाक़ई ठग सोचियो त भेण हल वाजो कमु थी वियो। चई मारो छोरो जेको चईं मूंखे ॾाॾी मरी ॾाॾो मोह चई मरी आहे। चई अबो मरदो। चई पोइ लॻे थो त इहो ॻाल्हि ईअं ई आहे, मतिलबु त इहो छोरो मूं मज़ा आहे कोन, लॻे थो इहो खीर वारो ई इन जो पीउ आहे। तॾहिं चवणो अड़े लहला लत थी वञा हुन खीर वारे सां तुंहिंजो अहिड़ो वास्तो। माई घणी राण कई। चई न हू खीर वारो तॾहिं मरी वियो न, छोरो जी करामती। चवणु लॻो त भेण वञ कंहिं टाइम में आउं बि को वॾो ठग हुअ त पर मूंसां बि वॾी ठगी थी। भेण ज़ाल तूं मूंसां ठगी करे में इतर खे दॿा हाणे घणी ज़ाल खे जुठूं वुठूं करे चवणु लॻो त ठगी त थी वई, बसि हाणे अमी ॼाणो आहे मुंहिंजो कमु ॼाणे ठग कावड़जी पियो। ठग सां ठगी जो थी ज़ाल कई। अबा हाणे उन महिल उहो घरु छॾींदे चवणु लॻो त हाणे जेको बि अथई माल वग़ैरह ही उहो अथई इहे सभु आयो तोखे अमी ॼाणो इहो कमु ॼाणे आउं वञायो मुंहिंजी अलाहवाई आहे। अबा छॾींदे उन्हनि खे उतां निकिरी पियो। हाणे आयो कंहिं ॿी बादशाही में ज़ाल ऐं छोरे ॿिन्ही खे छॾे आयो। माल मिल्कियत जेका आहे सभु ॾेई आहे जेका आहिनि ठगी में फुरी लुटी। अबा हलियो आयो चवणु लॻो त हाणे पैसा ॾोकड़ सभु ख़तमु थी हलिया, हाणे का ठगी शुरू कजे। आयो सोचे सोचे चवणु लॻो त हाणे नंढियूं ठगियूं करे 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 कॾहिं माल गॾु कंदड़ वॾो धक हणा को बादशाही में माना हणा जीअं को कमु हले। सोचींद वञा फिलाणो बादशाह उनजी धीउ तमामु सुहिणी ख़ूबसूरत शहज़ादी, छो न इन सां कांटो अटकायां, पोइ कमु भलो थी वेंदो। शहज़ादी सां जे घर बादशाह थियो राज़ी त थींदी शादी, पोइ बादशाही जो मालिक थींदो। जे घर बादशाह राज़ी न थियो त शहज़ादी खे भॼाईंदो, पोइ माल वग़ैरह तमामु जाम खणंदी। चलो ठीकु आहे वाह हीअ अची बादशाही में ठक सलामत अची का अहिड़ी नौकिरी वग़ैरह वरिती अची महल में रहणु लॻो। हाणे जेकर कहाणी जेकी ॿुधाईंदसि त बाबा हाणे शहज़ादी सां कीअं फिट थियो त कहाणी वॾी थी वेंदी, पर मिड़ी हाणे मूंखे शॉर्टकट में ॿुधाईंदो त शहज़ादी अबा इन सां ठही वेली। ही बि को ठीकु ठाक सुहिणो सुठो हुजे नौजवान। शहज़ादीअ सां हिन फासायो इत रखे दवा। हाणे बादशाह त ठुप सुलमना चई छॾियो त शादी शहज़ादी कंदी दवा कंहिं शहज़ादे बादशाह ॿिए हंधि किथे थो शादी कराए। ठग सोचियो त हाणे कीअं कजे, शहज़ादी खे त हिन पंहिंजे चाल में फसाए छॾियो। शहज़ादी बि साईं हिन ते हाणे मरे पई। शहज़ादी खे हिकु दफ़ा चवणु लॻो त ॻाल्हि ॿुध तुंहिंजो पीउ हाणे मूंसां शादी करणु ॾींदो ई कोन। चई हाओ। चई पोइ निकर त हलूं। चई भले आऊं तोसां ॿधल आहियां। चई पोइ हाणे हीअं कर ठीकु ठाक माल खणिजी सोना ज़ेवर ही हू कैश पैसा कुझु आहे जी पंहिंजी ज़िंदगी सुकून सां गुज़री वञे। बादशाही में जॾहिं निकितासीं पोइ पाण खे छा मिलंदो हितां। चई हाओ। अबा राति जो प्रोग्राम थी वियो, जॾहिं अची राति थी शहज़ादी वई अबा ठीकु ठाक माल माना खणी करे हेॾां होॾां ठक सराहंदा अबा हाणे हिन ठग सां गॾु निकिती। हाणे उहा बादशाही छॾे कंहिं ॿी बादशाही में अची उते रहणु लॻा। ॻोठु हिकिड़ो तमामु वॾो हुजे उन ॻोठ में हिकिड़ो घरु वठी ऐं उते रहणु लॻा। माल मिल्कियत साईं शहज़ादी ठीकु ठाक खणी आए साईं, उन मज़ा मां हाणे कमु हिननि जो हलंदो रहियो। हाणे साईं कुझु टाइम अची गुज़रियो, शहज़ादी सां हिन शादी करे छॾी, उन ॻोठ जे विच में साईं वेठो हुजे। कुदरत ख़ुदा जी शहज़ादी बीमार थी पई। अड़े शहज़ादी बीमार थी अची शहज़ादी जो इलाजु कराई, हितां हुतां अची इलाजु कराई, शहज़ादी ठीकु न थी। आयो कंहिं हिकिड़े हकीम वटि, हकीम चवणु लॻो त यार मसइलो छा आहे, शहज़ादी सही कोन थी थिए, इलाजु कराए कराए थकी पियो आहियां। हकीम चवणु लॻो त बाबा हाणे फिलाणा फिलाणा हकीम अथई वॾियूं ऑपरेशनूं कंदा आहिनि, वॾा डॉक्टर आहिनि उहे माना हकीम आहिनि, सो उते हलणो पवंदो शहज़ादी खे वठी। वाह उते वठी आया। हुननि चयो त वाह ॻाल्हि ॿुधो, शहज़ादी खे वठी अची शहज़ादी आहिनि गुर्दा फेल, शहज़ादी जा गुर्दा ख़तमु थी विया आहिनि। जी पोइ इहो जो हाणे शहज़ादी गुर्दा लॻंदा नवां, हेतिरो माल लॻंदो। अबा हाणे ठग चवणु लॻो त बाबा शहज़ादीअ मथे ॿियो कुझु आहे कोन, ज़ाल बि शहज़ादी सुठी सुहिणी हुजे। चवणु लॻो त बाबा हाणे माल वग़ैरह बि खणी आई हुजे। चई वाह शहज़ादी में नवां गुर्दा लॻायो, घरां वञा थो पैसा खणियो थो अचां, मूंखे पैसा ॾियां थो। डॉक्टर उहा हकीम चवणु लॻा त बाबा ठीकु आहे। हीअ साईं आयो घर वञी पैसा जेके डॉक्टर घुरियासीं उतां खयईं, खणी आयो। बाबा हिननि हकीमनि उन्हनि बाबा डॉक्टरनि बि हुनजो इलाजु करे माना गुर्दा हिन खे नवां लॻाए छॾियूं, पैसा हिन अची ॾिना। अबा 2 टे ॾींहं गुज़रिया, शहज़ादी सही थी वई, ठीकु ठाक थी वई। शहज़ादी खे वठी आयो पंहिंजे घर। शहज़ादी चङी भली ठीकु ठाक थी वई। हाणे ॻोठ जे विच में वेठो हुजे, घरड़ा ॻोठड़ा तमामु जाम हुजनि। हाणे जीअं ॻोठ में माण्हू करे वेठो आहे न, जीअं पाण जहिड़ा को वेठा आहिनि, वरी पासे में कंहिंजी शादी थिए बाबा हाणे सोट जी मासाद जीअं आड़े पाड़े वारनि जी शादी थींदी आहे, ईअं अबा हाणे जिथे ई वेठल वञे ॻोठ में पासे में का हुई शादी। हाणे शादी में कमु हूंदो आहे त ढोल वारो बि ईंदो आहे, सेहरा बि वॼनि था, गीत बि वॼनि था।
तो अबा हाणे शहज़ादी ही ॿई ॼणा वेठा हुजनि पासे में। अबा हाणे अची ढोल वॻो, अची सेहरा, अची गाना, अची ढोल वॻा। त अबा शहज़ादी जॾहिं ॿुधा, शहज़ादी लॻी वई नचण में। इत रखे अबा नच नचां। ठग जो सोचो जी मिड़े ही छा थी वियो, मुंहिंजी ज़ाल खे छा थी वियो। चवणु लॻो त ॾे ख़बर छा थी वियो। चिन्ना बसि ख़ुशी मां नचां पई। अड़े नचे में ही ढोल वॻो, ही सेहरा वॻा, हूं त कोन थी नचे। अॼु नच नचां, न को ढोल बंदि थिए, न को सेहरा बंदि थियनि, न को वरी शहज़ादी साईं जो शहज़ादी नचणु बंदि थी। नच नचां अची बाबाजी थलो टोड़े छॾी। ही आयो बाक़ी कोटड़ी ते चढ़ी अची वेही रहियो। मागे मूंखे न लताड़े ॿियो कुझु कोन्हे। नच नचां जी यार आहे हले छा ख़बर कोन्हे कहिड़ो मर्द आहे छा आहे। अबा हाणे ॻोठ में त हाणे ढोल पियो वॼे, सेहरा पिया वॼनि। ही साईं परेशान थी वियो। ठग सोचे तो भेण छा थी वियो, कहिड़ो मसलो आहे। शहज़ादी चऊं शहज़ादी नचण खे बंदि त कर। चई दिलि चवे पई नचण जे लाइ, बंदि कीअं करियां। ही अची परेशान जी लॻे थो त भेण हिन गुर्दा ख़तमु थी विया, उन मज़ा भाईंदो, हिन जो दिमाग़ी चक्कर को थी वियो आहे। वञा हकीम खे वठी अचां, ॾिसां त सही छा मसलो आहे। चवणु लॻो शहज़ादी पोइ हाणे नचे में पई नच, ऐं वञा वठी अचां हकीम खे। ही अबा निकितो वञी वियो हकीम खे वठी आयो। उनखे हकीम अबा आयो। चई यार हल मुंहिंजी ज़ाल खे हले छा थी वियो, नच नचां लॻी पई आहे। हकीम जो अबा आयो, धोरी मथी शहज़ादी खे झले करे चेक बे करणु लॻो। तो हिते चवणु लॻो त अड़े बसि टेंशन ई न वठि। उनखे ठगे चवणु लॻो परेशान न थी। ची वरी कीअं, जी कीअं वरी कीअं। जी हाणे मसइलो इहो आहे शहज़ादी हाणे जॾहिं बि को ढोल वग़ैरह वॼंदा शहज़ादी नचंदी, सेहरा वॼंदा शहज़ादी नचंदी। ची इहो वरी कीअं। ची उहो वरी ईअं जेको हिन में असां गुर्दा लॻाया आहिनि। ची हाओ, ची उहे असां लॻाया आहिनि कंहिं खदड़े फ़क़ीर जा। ठग चवणु लॻो भेण वाह जो कमु कयो, गुर्दा वरी कंहिंजा लॻायो, हाणे खदड़े फ़क़ीर खे गुर्दा लॻाया आहिनि। जी हाणे लॻाया आहिनि त लॻाया आहिनि, ॿिया उन एट ए टाइम एमरजेंसी में मिलिया कोन ते, पोइ असां इहे लॻाए छॾिया। जी हाणे लॻाया आहिनि त भेण वाह जो कमु कयो। हाणे जी हीउ कमु कीअं हलंदो। जी परेशान न थी बाबा, पई नचे तो उते को ॿार आहे, जी ॿार कोन्हे मूंखे चिपाड़े छॾींदी वियो। अबा हाणे हकीम एतिरो को चई सो त हले वियो। शहज़ादी नच नचां वियो। वञी पाड़े वारनि खे चई आयो, ॻोठ वारनि खे यार ॿी महिरबानी करियो, 2 टे मिंट इहे सेहरा बंदि करियो, ढोल बंदि करियो। मारी माई त मागे हाणे लताड़ियो थी मारे। अबा हुन ॻोठ वारनि को 2 टे मिंट ढोल बंदि कयो, उहो सेहरा बंदि कया, तव्हांजो वञी शहज़ादी नचण खे छॾियो। चवणु लॻो त भेण हाणे हिन ॻोठ में रहणु मुश्किल आहे। हाणे लाज़मी आहे पाड़े वारा आहिनि, ओड़े पाड़े वारा आहिनि, केॾी महिल तोर, केॾी महिल रस्म, केॾी महिल सुनत, केॾी महिल वनाह, केॾी महिल शादी, केॾी महिल छा न छा। लाज़मी इहो त कमु हलंदो रहंदो। कंहिंखे माण्हू चवंदो त बाबा ख़ुशी में इहे शयूं बंदि करियो। तो हाणे महिरबानी करे हितां निकिरिजे पियो, हाणे छा कजे। अबा हाणे हिन छा कयो जो शहज़ादी खे उतां वरितईं खणंदे टपण ऐं आयो कंहिं अहिड़े इलाइक़े में ॻोठ खां थोरो परे जो, तव्हांजो सेरनि ऐं इन ढोलनि जो आवाज़ु न पुॼे। आयो उते हिकिड़ो घर वग़ैरह ठाहीं, पोइ उते रहणु लॻो। चवणु लॻो त भेण वाह जो कमु थियो, वाजियूं मूंखे ज़ालूं मिलियूं। भेण ठग सां बि ठगी, वाजी ठगी थी वियो। पहिरीं ज़ाल बि ईअं कयो, ॿी ज़ाल बि जेको आहे सो गुर्दा लॻी आहे खदड़े जा, हाणे त वाजी थी। सॼी उमिरि मूं माण्हुनि सां ठगियूं कयूं, पर मूंसां बि वाजी ठगी थी, सो इहा ठग सां थी ठगी। तो दोस्तो कहाणी पंहिंजी पुॼाइण ते पुॻी। उमेद आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो, अल्लाह हाफ़िज़।